इजलास खां बाद इजलास जे ज़रिए इहो पैगाम असां आला अमलदारनि खे ऐं ख़ुसूसी चूंडियल नुमाइंदनि खे इहो ॾियण था चाहियूं त अवां असांखे न रोड ॾेई सघिया पीअण जे लाइ मिठो पाणी, न गैस ऐं न ई बुनियादी सहूलियतूं तव्हां ॾेई सघिया हो, तालीम बि न ॾेई सघिया हो। रहंदी जेकी असांजी जेकी बिजली जो मामिलो आहे तक़रीबन ई अंग्रेज़नि जे दौर खां जेको असांखे मिलियल आहे, त इहो बि अवां असांखां खसणु था चाहियो। उन जो ज़रियो इहो आहे 66 kV जा पोल किराया था वञनि, बिजली खसी थी वञे, अहिड़े ई हवाले सां बिजली जी इंतिहाई लोड शेडिंग थिए थी पई। 5 खां 6 घंटा बिजली गड़ी खेरे खे ॾिनी थी वञे। असांजा मारवाड़ा, असांजा अमड़ियूं भेनरूं घर में बचा ॿार मरीज़ इंतिहाई तकलीफ़ खां गुज़रनि था पिया। तालबो कयूं था पिया त फिलफोर बिजली जी लोड शेडिंग घटाई वञे ऐं आवाम खे सहूलियत ॾिनी वञे। जेकॾहिं न त ईंदड़ लायामल असांजो पहिरियों असांजो इहो आहे त इंतिज़ामिया सां असिस्टेंट कमिश्नर ज़रिए, डिप्टी कमिश्नर ज़रिए सेबको सां मुलाक़ातूं थियनि ऐं चूंडियल नुमाइंदा बि इन में किरदारु अदा कनि। जेकॾहिं न त आईंदा लायामल इनशाला असांजो सख़्त को सख़्तु थींदो। उहो एहतिजाज जी सूरत में हुजे, धरणे जी सूरत में हुजे, मथे अमलदारनि ताईं पहुचण जी सूरत में हुजे। ऐं मां हिन वीडियो जे तवसु सां ॻड़ी खेरो जे तमामु शहर वासियुनि खे इहा गुज़ारिश थो कयां त हिन मसइले खे बुनियादी सहूलियतनि जे लाइ, ख़ासि तौर ते बिजली जे लाइ हाईलाइट कंदा रहो ऐं पंहिंजी भरपूर हिमायत कयो। ऐं इनशाला असां इन्हनि खां पंहिंजा जेके बुनियादी हुकूक आहिनि, बिजली आहे, इहा ज़रूर बिल ज़रूर बग़ैर कंहिं लोड शेडिंग जे इनशाला असां हासिल कंदासीं।